कंडियालो जी यूसी घांगरा के ॻोठ हाजी फतेह मोहम्मद मगरियो मीर वाहण में बुनियादी सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तबक़े के माण्हू नौजवाननि पारां ॻोठ जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ नौजवान इतिहाद मुगरिया जो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त यूसी घांगरा में केतिरा ई मुगरिया बिरादरी जा ॻोठ आहिनि जंहिंमें के बि सहूलतूं न आहिनि। न ॻोठनि में स्कूल, न रोड, रस्ता, न ड्रेनेज सिस्टम आहे। जिते ॻोठनि में ड्रेनेज न हुअण सबबि 4 खां 5 फुट पाणी हुजण करे ॻोठनि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। माण्हू ऐं माल बीमार थी पियो आहे। केतिरा ई माण्हू मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि पखिड़िजी बीमार थी पिया आहिनि। पर अफ़सोस जो तक जो MNA सैयद इब्रार शाह, MPA सैयद सरफराज़ हुसैन शाह, यूसी चेयरमैन शेर ख़ान घांगरे समेत को बि चूंडियल नुमाइंदो लड़ी न आयो आहे, जंहिं सबबि मजबूर थी असां नौजवान इतिहाद जोड़ियो आहे। उन्हनि जो वधीक चवणु हुयो त असांजी तक जा चूंडियल नुमाइंदा ॾुखे वक़्त में असांखे बेयारो मददगार छॾे ॿिरनि में लिकी विया आहिनि, जेके इलेक्शन जे मौक़े ते असांखे सब्ज़ बाग़ जा ख़्वाब ॾेखारींदड़ हिन ॾुखे वक़्त में गुम थी विया आहिनि। हुन PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत PP जी आला क़यादत खां मुतालबो कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।